अरे हेलन सवां ॾिठी ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पीर ॻोठ भरिसां ॻोठ वॾा खंबड़ा में अणसुञातल जवाबदार कमंद जे फसल के बाहि ॾेई छॾी आहे। मुतासिर पौरत अली ॾिनो खंबड़ा मौजिब कंहिं सां बि दुश्मनी न आहे। बाहि लॻण सबबि 5 जिरेबनि ते बीठल कमंद जो फसल सड़ी रख थी वियो आहे। फसल के बाहि लॻण सबबि संदसि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीर ॻोठ भरिसां ॻोठ वॾा खंबड़ा में अणसुञातल जवाबदार कमंद जे फसल के बाहि ॾेई छॾी। मुतासिर पौरत अली ॾिनो खंबड़ा मौजिब कंहिं सां बि दुश्मनी न आहे। बाहि लॻण सबबि 5 जिरेबनि ते बीठल कमंद जो फसल सड़ी रख थी वियो आहे। फसल के बाहि लॻण सबबि संदसि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं पिया। पीर ॻोठ भरिसां ॻोठ वॾा खंबड़ा में अणसुञातल जवाबदार कमंद जे फसल के बाहि ॾेई छॾी आहे। मुतासिर पौरत अली ॾिनो खंबड़ा मौजिब कंहिं सां बि दुश्मनी न आहे। बाहि लॻण सबबि 5 जिरेबनि ते बीठल कमंद जो फसल सड़ी रख थी वियो आहे। फसल के बाहि लॻण सबबि संदसि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे हिकु भेरो ॿीहर शेयर कयूं पिया। पीर ॻोठ में अणसुञातल जवाबदार कमंद जे फसल के बाहि ॾेई छॾी आहे। 5 जिरेबनि ते बीठल फसल सड़ी रख थी वियो आहे। ॻोठ वॾा खंबड़ा में जवाबदारनि पौरत अली ॾिनो खंबड़ा जे फसल के बाहि ॾेई छॾी। कंहिं सां बि दुश्मनी न आहे। फसल के बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मुतासिर पौरत जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन पीर ॻोठ में अणसुञातल जवाबदार कमंद जे फसल के बाहि ॾेई छॾी आहे। 5 जिरेबनि ते बीठल फसल सड़ी रख थी वियो आहे। ॻोठ वॾा खंबड़ा में जवाबदार पौरत अली ॾिनो खंबड़ा जे फसल के बाहि ॾेई छॾी। मुतासिर पौरत जो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी न आहे। फसल के बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे।